अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आखिरत में आऊँ आहियां शफी मोहम्मद लाखो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन किराम, हर दौर में, हर मुल्क में, माज़ी में, हाज़िर में ऐं मुस्तक़बिल में के चङा शख़्स हूंदा आहिनि। चङा शख़्स उहे आहिनि जेके अल्लाह जे निज़ाम खे सुञाणनि था, अल्लाह जे क़ुरान खे सम्झो अथनि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ताबदार आहिनि ऐं पोइ पंहिंजो हलाल कमाई कनि था ऐं उन सां गॾु अल्लाह जे दीन खे आम माण्हुनि ताईं पहुचाइनि था। इहे औलिया उल्लाह आहिनि। औलिया उल्लाह हर दौर में रहिया आहिनि ऐं सिंध बि जेका ज़रखेज़ आहे औलियाउनि जे लिहाज़ खां, ज़ाहिर आहे त जेको अल्लाह जो औलिया हूंदो उन जी पहिरीं निशानी आहे त हू क़ुरान ऐं रसूल जे हदीस ऐं सुन्नत खां ॿाहिरि ॿी का ॻाल्हि न कंदो, बल्कि मुमकिन ई न आहे त उनजो उबतड़ ॻाल्हि करे। लेकिन असल में छा आहे त जॾहिं उहे अल्लाह जा वली हिन दुनिया मां हलिया वञनि था त वरी पोयां माण्हू हुनजे नाले ते दुकान था खोलनि, पोइ हुननि जे नाले ते अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं मनसूब कनि था जेके असांखे त हुस्ने ज़न्ना त हुननि में ॻाल्हियूं हुयूं ई कोन। अल्लाह जो वलीउल्लाह कॾहिं बि क़ुरान ऐं रसूल ऐं हदीस जे ख़िलाफ़ कोन ॻाल्हाईंदो, उनजे अंदरि ई रहंदो। अॼु मुंहिंजो मौज़ू इहो आहे त औलिया अल्लाह कहिड़ा असांखे नसीहतूं कहिड़ियूं करे विया आहिनि, कीअं हुन क़ुरान खे असांखे सम्झाइण जी कोशिश कई आहे। ज़ाहिर आहे त हिन 25-35 मिंटनि जे प्रोग्राम में सभु त असां वलीउल्लाह कोन था आणे सघूं, पर जेके जिन कमु कयो आहे ऐं ख़ासि तौर आम माण्हुनि में पंहिंजी महिनत कई अथऊं, मां उन्हनि जो हिते ज़िक्र कयां थो। अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में हिकिड़ी आयत आंदी त जॾहिं मूसा अलैहिस्सलाम कोहे तूर ते अल्लाह ताला उनखे घुरायो, पोइ चई त हथ में छा थी, चई लठ आहे। अल्लाह ताला उन लठ खे नांग करे छॾियो त मूसा अलैहिस्सलाम जो बला ॾिठी हथ में त उछलाई वठी हेॾी भॻो ऐं निहारे बि न पियो पोइ हिते। पोइ अल्लाह ताला चयसि त मोट पोइ हिते, आऊं पंहिंजे रसूलनि खे कोन ड्रिॼारींदो आहियां, लेकिन उन्हनि खे ड्रिॼारींदो आहियां जेके ज़ुल्म कंदा, मुंहिंजा बाग़ी थींदा। इन मां ख़बर आहे त ख़ौफ़ जेको आहे उहो मासियत जे करे थो थिए, ख़ौफ़ ऐं बदअमनी असांजे अमालनि जे नतीजे करे थिए थी। ख़ासि तौर बदअमनी जो तालुक़ शिरक सां आहे। अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में फरमाया अयुल फरीक़ैन अहक़ बिन अमुन, त ॿिनि फरीक़नि मां कंहिंजो हक़ आहे अमुन जो, उहे जेके शिरक था कनि या जेके शिरक नथा कनि। अल्लाह ताला फरमाए थो त अमुन उन क़ौम जो हक़ आहे जॾहिं शिरक नथो थिए। तंहिंजे करे अल्लाह ताला जेकॾहिं को ख़ौफ़ थो पैदा करे, पोइ चाहे नेब जो ख़ौफ़, कोर्ट जो ख़ौफ़, जेल जो ख़ौफ़, दुश्मन जो ख़ौफ़, झगड़नि जो ख़ौफ़, इहो असांजे अमलनि जे नतीजे पैदा थो थिए। जेकॾहिं असां अल्लाह जा दोस्त आहियूं त पोइ ख़ौफ़ न थींदो। क़ुरान शरीफ़ में इन जे बारे में अचे थो त अला अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अला इन औलिया अल्लाहि ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लाह जा दोस्तनि जी निशानी इहा आहे त इहे शेर जा बचा हूंदा, उनजी दिलि शींहं जी हूंदी, न उन्हनि खे ख़ौफ़ थींदो, वला हुम यहज़नून, न को कंहिं हालतुनि जे करे टेंशन कंदा। इहे केरु आहिनि? अल्लज़ीन आमनू, ही अल्लाह जा दोस्त पहिरीं त ईमान हुजे, छो त ईमान खां सवाइ अल्लाह जो नथो थिए। पर ॿियो शर्त आहे कानू यत्तकून, हिते यत्तकून जी माना आहे त उहे जेके पंहिंजा गुनाह जे थी थो वञे त बख़्शराइनि, माना हिन धरतीअ में मरण खां अॻु में गुनाह खणी न वञनि, इहो मुत्तकी आहिनि, त इहे अल्लाह जा दोस्त आहिनि। ऐं पोइ अल्लाह फरमाए थो लहमुल बुशरा फिल हयात दुनिया, अल्लाह चए थो हिननि खे हिन जेरे हिन धरतीअ में किथां न किथां ख़ुशख़बरी मिली थी वञे जन्नत जी,
वफ़िल आख़िरत ऐं आख़िरत जो आख़िरत में ला तब्दील लिकलिमातिल्लाह अल्लाह थो चए इहे जेके मूं ॻाल्हियूं आहिनि इहे चेंज कोन थींदियूं ईअं थींदो रहंदो ज़ालिक हुवल फ़ौज़ुल अज़ीम इहे जेके अल्लाह जा दोस्त थी वञनि था इहे वॾे में वॾी इन्हनि जी कामयाबी आहे। हाणे अचूं था त जेको आहे सो आख़िर माण्हुनि जे गुमराह थियण जो सबबु छा आहे। अल्लाह ताला फरमाईंदो अमल लज़ीन कफ़रू काफ़र माना जेको नापास थियो पोइ चाहे मुस्लमान हुजे चाहे हितां जो काफ़र हुजे जेको फेल थियो हुयो काफ़र आहे जहन्नम में वियो काफ़र आहे त अल्लाह फरमाए थो त जेके नापास थिया उन्हनि खां पुछो थो वञे अफ़लम तकुन आयाती तुतला अलैकुम की तव्हांखे अल्लाह जो क़ुर कंहिं कोन पढ़ी ॿुधायो माना तव्हांखे तव्हांजी ॿोलीअ में कंहिं कोन ॾसियो त अल्लाह ताला जेको आहे सो त असां सां छा कंदो। हालांकि क़ुर शरीफ़ जी ख़ुदि पंहिंजी दावा आहे त हर उहा शइ जेका तव्हांखे पास थियण जे लाइ जन्नत जे वञण जे लाइ इंफॉर्मेशन ज़रूरी आहे क़ुर में ॾिनी वई आहे। क़ुर शरीफ़ जी दावा आहे त हर उहा ॻाल्हि जेका तव्हांखे जहन्नम में वठी वेंदी उहा बि फुल इंफॉर्मेशन ॾिनल आहे। हर उहा शइ जंहिंखां तव्हांखे बचणु खपे त जीअं तव्हां जन्नत में वञो उहा इंफॉर्मेशन ॾिनल आहे। हर उहा शइ जेका तव्हांखे करणु खपे जंहिंसां तव्हांखे जन्नत मिले उहा बि क़ुर शरीफ़ में इंफॉर्मेशन ॾिनल आहे। त पुछे था उन जहन्नमिन खां अफ़लम तकुन आयाती तुतला अलैकुम जे मां हिन जी हिकिड़ी मफ़हूमी माना कयां त इन जो मतिलबु छा तव्हांखे इंफॉर्मेशन कान मिली हुई त कहिड़ियुनि शयुनि खां बचिणो आहे कहिड़ियूं शयूं करणियूं आहिनि। अफ़लम तकुन आयाती तुतला अलैकुम कंहिं तव्हांखे क़ुर पढ़ी कोन ॿुधायो फस्तकबरतुम पोइ छा या तव्हां तकबर कयो। तकबर जो मतिलबु मिसाल तौर कंहिं दोस्त खे तव्हां SMS कयो जवाबु न ॾिए ॿिए ॾींहुं कयोसि टे ॾींहुं हफ़्तो हुनखे तव्हां SMS कयो जवाबु न ॾिए पर जेकॾहिं ओचितो तव्हांखे मार्केट में मिले त तव्हां पहिरियों लफ़्ज़ चवंदुसि छा चवंदुसि यार तूं वॾो माण्हू थी वियो ऐं जवाबु नथो ॾे अलाह बि थो चए फस्तकबरतुम छा तव्हां वॾा माण्हू थी विया हुजो तव्हां क़ुर न ॿुधो वकुंतुम क़ौम मुजरिमीन अलाह जी ॻाल्हि न ॿुधण जे करे अलाह चए थो तव्हां मुजरिम क़ौम आहियो। त जवाब में छा था चवनि चवनि था अलाह साईं दीन जो त असां वॾो कमु पिए कयो पर कहिड़ो वकालू रब्बना इन्ना अताना सादतना वकुबराअना फअज़ल्लूना सबीला चईसीं असां त बुज़ुर्गनि जूं तक़रीरूं ॿुधियूंसीं हे वाइज़ करण वारनि जा वाइज़ ॿुधंदा हुआसीं सॼी राति उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदा हुआसीं पर असांखे ख़बर कान पई फअज़ल्लूना सबीला असांखे धणी रस्ते तां गुमराह करे छॾियनि। माना हे उलमा सूजी था ॻाल्हि कनि ठगनि जी ॻाल्हि था कनि जेके चंदनि ते जंहिंजो गुज़र आहे उन्हनि जे जलसनि में जी वेठा हूंदा हुआसीं ॻाल्हियूं ॿुधियूंसीं असांखे त ख़बर ई न पई असांखे गुमराह करे छॾियो। अलाह ताला चए थो इहो मूंखे केर बि न चवे अची छो त चए थो त मां जॾहिं तव्हांजे रूहनि खां एग्रीमेंट कराई अलस्त बि रब कुम कालू भला त चऊं असांखे चऊं मूं चयोमांइ त मां तव्हांजो रब न आहियां त तव्हां चयो त हा उन्हनि चयो हा त अलाह चए थो मां तव्हांखे इन लाइ ई एग्रीमेंट कई आहे त ईअं न अची केरु चए मां रब खे कोन थो सुञाणा या मूंखे रब जी ख़बर न हुई ऐं ईअं बि केरु अची न चवे त असां त बुज़ुर्गनि जे चवण ते जेको सही कमु कया असांखे कहिड़ी ख़बर असांखे हुननि जे करे जे हुननि ख़ता कई त असांखे सज़ा न ॾे चए थो मां इहा ॻाल्हि ॿुधणी नथो चाहियां। हाणे हे जेको चवंदा त असां जेके आहिनि अताना सादतना व कुबरान असां वॾनि जूं ॻाल्हियूं पे ॿुधियूंसीं उन्हनि जे पोयां हलियासीं फअज़ल्लूना सबीला इन्हनि त हणी असांखे सिधे रस्ते खां गुमराह करे छॾियो तंहिंजे करे रब साईं रबना आतिम ज़ैफ़ैन मिनल अज़ाब अलाह साईं इन्हनि खे त भला ॿीणो अज़ाब ॾे वल अनहुम लानन कबीरन वॾी का लानत कर पर अलाह चए थो न अज़ाब सभिनी खे ॿीणो मिलंदो। अलाह चए थो मूं तव्हांखे झलियो हो त कंहिं ते हणिजो न छो त तव्हां बेसिकली तव्हांजे जीन में डिसीशन जो पावर तव्हांखे पाण मिलियल आहे। कपिड़ो वठो था पंहिंजी मर्ज़ीअ ते वठो था रंग पसंदि कयो था पंहिंजी मर्ज़ीअ ते कयो था शादी था कयो पंहिंजी मर्ज़ीअ ते पंहिंजी कुंवार चूंडियो था नथी पसंदि अचे त पिड़ कढी बीहो था चओ था असुली ते शादी मां न कनि छो बाक़ी दुनिया जे जहन्नम ऐं जन्नत जंहिंजे लाइ हिन धरतीअ ते आलमनि ते था हणी छॾियो मौलविन ते हणी था छॾियो त इन्हनि असांखे गुमराह कयो। अलाह चए थो इहो मां तव्हांखे न कंदुसि। हाणे ब्रेक वठूं था इनशाला प्रोग्राम खे जारी था रखूं। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह व बरकातहू। ॻाल्हि हले पई त अलाह ताला चवंदो त तूं डॉक्टर पियो थी इंजीनियर जो पाण फ़ैसिलो कयई बाक़ी जहन्नम में वञणो अथई या जन वञणो उहो वरी तव्हां हणी छॾ वाइज़ुनि जे मथां तोखे पंहिंजो अकुलो माना तूं क़ुर ॿुधी हा
अलाह जो कलाम पंहिंजी ॿोलीअ में सम्झी आ त तोखे ठग ऐं सच जे विच में ख़बर पइजी वञे हा त हीउ ठग आहे, हीउ सचो आहे, हीउ उलमाए हक़ आहे, हीउ उलमाए सू आहे। इहा तोखे सम्झ क़ुर खां पोइ तोखे अचे हा। बहरहाल बुज़ुर्गनि ऐं वलीउल्लाह वॾी महिनत कई आहे ऐं सभ खां मौलाना जामी जेको आहे रहमतुल्लाह जेको आहे सो मसनवीअ में जेको आहे सो क़ुर खे एक्सप्लेन कयो आहे, जंहिंजे बारे में जेको आहे सो हज़रत मौलाना जामी फरमाए थो त मसनवी मौलवी मानवी हस्त क़ुरान दर्ज़बान पहलवी, माना इहो बि मसनवी जेका आहे सा क़ुर जो तर्जुमो आहे फारसीअ में। साॻे नमूने सां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई असांजो वली गुज़रियो आहे। इन जे बारे में जेको आहे सो हज़रत मखदूम अब्दुल रहीम ग्रोहड़ी जी दावा आहे त आहे अब्दुल लतीफ़ ते रज़ामंदो रहमान जोड़े जंहिं क़ुर सिंधीअ में सही कयो। हाणे अचो त पहिरीं त असीं शाह साहिब जो पंहिंजो क्लेम छा आहे। पाण शाह साहिब फरमायो जे तो बेत भायां से आयतूं आहिनि नियो मन लाइन प्रिया संदे पार ॾे, माना हे मुंहिंजा शेर न आहिनि, हे क़ुर जो तर्जुमो आहे आयतुनि जो। ऐं जेकॾहिं तव्हां इन खे पढ़ंदव त तव्हां अलाह सां तव्हांजो तालुक़ ऐं तव्हांजो उन सां दिलि वञी मिलंदी। हाणे सभ खां पहिरीं मां आयत क़ुर जी खणां थो ऐं उन खां पोइ तव्हांखे शाह जो शेर ॿुधायां थो। अलाह थो फरमाए त ए इंसान आउं तोखे अकुल ॾिनो आहे, तोखे सम्झ ॾिनी आहे ऐं ॿी ॻाल्हि त मां अलाह आहियां, हिन शयुनि खे पैदा कंदड़ आहियां, इनखे संभालींदड़ बि आहियां। वला यऊदहु हिफ़्ज़ुहुमा हुवल अलीयुल अज़ीम, अलाह चए थो मां थकिजां कोन थो ज़मीन आसमान खे हलाइण में, न कारखाने खे हलाइण में, संभालण में, मां थकिजां कोन थो। तंहिंजे करे जेको आहे सो अलाह चए थो मुंहिंजी हाई टेक्नोलॉजी आहे, अलीउल अज़ीम, मां अज़ीम शान वारो आहियां। तंहिंजे करे अलाह चए थो मां तव्हांजी साह जे रग खे वेझो आहियां, तंहिंजे करे घुरो त मूंखां घुरो जो मां मुंहिंजी टेक्नोलॉजी अहिड़ी आहे। चए थो रब साईं फला तदउ मा अल्लाह इलाहन आख़र, अलाह सां गॾु कंहिं बि हस्तीअ खे न सॼो, फतकून मिलल मुअज़्ज़बीन, जे न मुड़ंदव त मां ॾींदोसांव अज़ाब। छो ॾींदो अज़ाब? इन लाइ चवंदो तूं चरियो थी वएं, छा तूं मेंटली रिटार्डेड हैं, चरियो हैं, जॾहिं मां रब क़ुर में तो तोखे चवां त मां तुंहिंजी साह जे रग खां वेझो हुअमि, घुरणो अथई त मूंखां घुर, मां तोखे जवाबु ॾींदुसि, तॾहिं बि तूं मूंखां नथो घुरी, वरी तूं ॿियनि खां थो घुरी। वअंज़िर अशीरतकल अक़रबीन, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं आयत लथी आहे तव्हां वञो ऐं पंहिंजे मिटनि माइटनि ॿारनि धीउनि पुटनि सभिनी खे वञी सम्झायो इहा ॻाल्हि त अलाह सां गॾु कंहिंखे न सॾीनि। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जीअं आयत रखी त पाण तकड़ा तकड़ा जेको आहे सो पंहिंजो हिन सफ़ा ते चढ़ी विया, उतां वठी सॾ कयूं सभिनी खे। चई फ़काल या फातिमत बिन्त मुहम्मद, हज़रत बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला खे सॾे चए थो ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तूं धीउ, या सफ़ियत बिन्त अब्दुल मुतलब, या बनी अब्दुल मुतलब, सभु जेके अब्दुल मुतलब जा ख़ानदान जा, चए थो ला अमलिकु लकुम मिन अल्लाह शैया, आउं अलाह खां तव्हांखे कोन थो छॾाए सघां, मूं वटि इहो पावर कोन्हे को। सलूनी मिन माली मा शितुम, हिन दुनिया में जेका घुरणी त मूंखां घुरो, उते माना जेकॾहिं तव्हां शिरकु कंदव, शइ कंदव त आउं कोन थो छॾाए सघां जॾहिं आयत लथी। तंहिंजे करे जेकॾहिं हिते तव्हांखे का शइ पे घुरो, बाक़ी उते मां इन मामले में तव्हांजे कमु न ईंदुसि। उन खां पोइ अलाह ताला चए थो त ॾिसो ॻाल्हि इहा न त तव्हां कीअं ॿियनि खे था सॼो जॾहिं मां मौजूदु आहियां। चए थो वलक़द ख़लक़नल इंसान व नअलमु मा तुवस्विसु बिही नफ़्स, अलाह थो चए त मां इंसान खे मूं पैदा कयो आहे न, त इन जो मतिलबु आहे त जेके इंसान जूं उज़वनि जूं जेके सभु शयूं अलाह जूं पैदा कयूं आहिनि। हाणे हर दिलि आहे, उनजो फंक्शन छा आहे, रतु अंदरि आणे थी वरी उनखे पंप थी करे, वरी मेरे रत खे अंदरि आणे वरी उनखे पंप थी करे, रतु वरी फिफड़नि में थो वञे उते साफ़ थो थिए, वरी उन साफ़ रत खे वरी जिस्म में अंदरि थी मोकिले। इहा कंहिं डिज़ाइन कई आहे? हाणे जे अलाह ताला उन जी डिज़ाइन कया त हुनजे सॼे मैकेनिज़म खे सुञाणे या न सुञाणे। अच्छा मिसाल तौरु तव्हां चुप करे वेठा आहियो, दिमाग़ में ख़्याल पैदा थियनि, आख़िर का त मशीनरी आहे न जो ख़्याल पैदा थी करे। उहा मशीनरी कंहिं ठाही आहे? उहा अलाह ठाही आहे, त जेके हुन में ख़्याल पैदा थियनि था उहे बि त अलाह ज़रूरु उनखे ॼाणंदो हूंदो न कि संदसि पैदा कयल ख़्यालनि मां मशीनरी निकिरे थी। इहा ई थो चवे, चए थो लक़द वलक़द ख़लक़नल इंसान, ऐं छाकाणि त इंसान जी सॼी मशीनरी पैदा कई आहे, ज़री ज़री शइ जेका हले थी मुंहिंजी डिज़ाइन थियल आहे। व नअलमु मा तुवस्विसु बिही नफ़्सु, त इन करे मूंखे तव्हांजे उन मशीनरीअ मां जंहिंमें तव्हांजा ख़्याल पैदा थियनि था, अञा चपनि ते बि नथा आणियो, मां उन्हनि खे बि ॼाणा थो। हाणे वनहनु अक़रब इलैहि मिन हब्लिल वरीद, हब्लुल वरीद माना साह जी रग। हाणे उहो जेको ख़्याल त अंदरि खां पैदा थियनि न, जॾहिं जेका हस्ती उहो अंदरियां ख़्याल पढ़े थी त माना साह जी रग खां बि अंदरि थियो न, त चए थो मां तव्हांजे साह जे रग खां वेझो आहियां, मूंखे सभु ख़बर पए पई थी। तंहिं ते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई इन जो तर्जुमो थो करे, चए थो हो त तुंहिंजे हंज में पुछी कोह परियाण, अलाह तुंहिंजे हंज में आहे, माना तोखे वेझो आहे, तूं वरी वञी थो परावनि दरनि ते परे थो ॻाल्हाईं,
नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। क़ुरान जी आयत विधी आहे शाह लतीफ़ पंहिंजे शहर में, चए थो आऊं तव्हांखे तुंहिंजे साह जी रग खां वेझो आहियां, तुंहिंजो तो ही साण, माना जो अलाह आहे तोसां गॾु आहे, पंहिंजो आहीं पाण आॾो अजीबनि खे शाह लतीफ़ बेटा इन आयत जो ईअं तर्जुमो थो करे। वरी अलाह ताला फरमाए थो कुल अल्लाहुम मालिकुल मुल्क, चओ त रब साईं सॼे बादशाहनि जो बादशाह, तू तिल मुल्क मन तशा, जंहिंखे चाहीं बादशाही ॾी, व तंज़िल मुल्क में मन तशा, जंहिंखे चाहीं बादशाही फुरी। शाह ईरान 2500 साल चए थो त असांजे खानदान खां वठी असीं बादशाह आहियूं, ऐं उहो जशन थो मल्हाए। यहिया ख़ान बि हितां वियो, हुते तंबू लॻा आहिनि, सॼे दुनिया जा सदर, डिक्टेटर ऐं पंहिंजो बादशाह उते हुन इनवाइट कया आहिनि। छाजे लाइ? त उन्हनि खे ॿुधाइण लाइ त असां रज़ा शाह पहलवीअ जो ख़ानदान, असीं 2500 सालनि खां माना असां बादशाह आहियूं। अलाह खे न वणी न इहा शोबाज़ी। साल ॾेढ जे अंदरि मुल्क मां भॻो आहे, लहण किथे केरु न पियो ॾिएसि, अमरीका में लथो आहे, इस्पताल में दाख़िल थियो आहे, हंगामा, माण्हुनि शीशा भई छॾिया इस्पताल जा, ॿधी हिनखे खणी वरी जहाज़ में चाढ़ियऊं, लहण केरु न पियो ॾिएसि। पछाड़ी में पानामा जो जेको सदर आहे, उहो जेको स्मगलर, उन अलाए केतिरा मिलियन वठी हुनखे रहणु ॾिनो, अचे वरी हुनजे मुल्क में बाहियूं लॻियूं त उतां बि खणी जहाज़ उॾियो आहे, मौत थी वियुसि, लाश केरु न पियो वठे। पोइ मिस्र में अलाए केतिरा पैसा बासे हुनखे दफ़न कयो अथनि। इहो आहे रब, तंज़ मुल्क में मन तशा, जंहिंखां चाहे बादशाही फुरे, व तुइज़्ज़ु मन तशा, जंहिंखे चाहे इज़त वारो करे, व तुज़िल्लु मन तशा, जंहिंखे चए ज़लील करे छॾे। बियदकल ख़ैर, अल्लाह साईं तुंहिंजे हथ में सभु भलायूं आहिनि। इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर, तूं ज़र्रे ज़र्रे जो फ़ैसिलो तूं अकेलो थो करे, ज़र्रे ज़र्रे जो जेको आहे सो तूं क़ादिर आहीं हर शइ ते। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई इन जो तर्जुमो थो करे। ॿोड़ी चाढ़ी तूं धणी, ॿिए जो दावा रसे न दम, हिन मुंहिंजे हाल जो मेहर ते मालम, माना रब साईं तूं मूंखे अंदर खे बि ॼाणी, तूं मुंहिंजे हाल जी तो ख़बर आहे। रख भेले जो भरम, मुंहिंजो भरम रख जो अचे पियो उजूर में, जेको मां तकलीफ़ में अचे पियो आहियां, मूंखे माना बचाए। अलाह ताला ही माण्हू जेके आहिनि से अलाह खे छॾे ऐं ॿियनि जिन खे पुकारनि था, पोइ ज़ाहिर आहे त कंहिंखे पुकारींदा बि त अहिड़े के जंहिंजे बारे में चवंदा हूंदा न वॾो बुज़ुर्ग आहे। हालांकि अलाह तो चए तव्हां मूंखे सॼो, मूंसां गॾु ॿिए कंहिंखे न सॼो, पर माण्हू नथा मुड़नि। पोइ क़यामत जे ॾींहं ते उन्हनि माण्हुनि खे शर्मिंदे करण जे लाइ अलाह ताला ही स्टेज लॻाईंदो। रब साईं फरमाए थो यौम नहशरुहुम जमीआ, चए थो क़यामत जे ॾींहुं जॾहिं सभिनी खे गॾु कंदासीं। सुम नक़ूल लिल्लज़ी अशरकू, जिन अलाह जो चवणु न मञियो, अलाह खां सवाइ ॿियनि दरनि तां पिनिया, उन्हनि खां हाजत रवायूं घुरियऊं, त अलाह ताला उन्हनि खे चवंदो हेॾे अचो सभई, जिन शिरक कयो आहे मकान कुम अचे लाइन लॻायो त बीहो, अंतुम तव्हां बि बीहो, उहो शुरुका हुकुम उन्हनि बुज़ुर्गनि खे बि चवंदो तव्हां बचो जिन खे तव्हांखे सॾींदा हुआ। ज़यलना बैनहुम, ज़यलना बैनहुम त हो त अलाह जा वली आहिनि, अलाह ताला हुननि खे पासे ते कंदो, हुन विच में विथी कंदो, हिननि सां गॾु न कंदो। ज़यलना माना सेपरेट। अञा जॾहिं गॾु ई थींदा त ख़ुदि जेके आहिनि उहे बुज़ुर्ग ॻाल्हाईंदा, वकाल शुरुकाउहुम मा कुंतुम ईयाना ताबदून, असीं ॿुधायूं था तव्हांखे, तव्हां असांखे कोन सॾींदा हुओ। हिते ताबदून जी माना मां दुआ थो कयां, तव्हां असांखे कोन सॾींदा हुओ। तंहिं ते गोड़ शुरू कंदा, न साईं ईअं कीअं तो असांखे पुट ॾिना, तो असांखे हीअं कयो, त उहो वरी बुज़ुर्ग चवंदा फ़कफ़ा बिल्लाह शहीदम बैनना व बैनकुम, हे अलाह वेठो आहे न, इहो काफ़ी आहे तव्हां ऐं असांजे विच में शायदि असीं सच था ॻाल्हायूं। इन कुन्ना अन इबादतिकुम लगाफ़िलीन, असां तव्हांजा सॾ कोन ॿुधा, असां तव्हांजे हिन दुआ सॾण खां गाफ़िल हुआसीं। असां छो त असां हुआसीं बिश्त में। अलाह जा वली बुज़ुर्ग हिन वक़्तु बि बिश्त में आहिनि, पर उन वक़्तु हुननि जो रूह पखियुनि में अछनि में जो घुमनि फिरंदा, राति जो बिश्त जे वणनि ते वेहनि था। कंहिं फरमायो या ग़ैब जी ख़बर केरु कोन थो ॿुधाए सघे, न मौलवी न को साइंटिस्ट, सिर्फ़ु ॿुधाए सघे थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहा हदीस शरीफ़ सही बुखारी जी आहे त नस्मतुल मोमिन, मोमिन जो रूह जन्नत में आहे, अछनि पखियुनि में आहे, जन्नत ते बि वेहे थो, वरी पंहिंजी बरज़खी क़बर उहा बि वेकिरी आहे, अची उन में रहे थो। त चवंदा त असां एतिरो तव्हां खां परे हुआसीं जो असां तव्हांजा सॾ कोन ॿुधा। शाह लतीफ़ जो मां शेर पढ़ी ब्रेक ते वञा थो, चए थो मंग तहीं खां मंगणा जो ॾिहाड़ी थो ॾिए, कूड़ा दर दुनिया जा जाजक मङी जे, इन खां अलावा सभु दर कूड़ा अथई।
सुभाणे तोही खे मोटी ॾींदा मुंहं में जिन दरनि तां तूं घुरी थो क़यामत ॾींहं ते तोखे मोटी बेइज़तो कंदा सुभाणे तोखे मोटी ॾींदा मुंहं में तुंहिंजो इनकार कंदा त असीं तव्हांजी जवाबु कोन ॿुधो तव्हांजी ॻाल्हि कोन ॿुधीसीं अलाह जे वली त ईअं था चवनि ब्रेक वठूं था ब्रेक खां पोइ इनशाला प्रोग्राम खे जारी रखंदासीं अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह व बरकातहू प्रोग्राम फलाह आखिरत में भलीकार रब जल जलालहू सूरह फातिर जी आयत नंबर 13 में साफ़ लफ़्ज़नि में तो चए त वल्लज़ीन तदऊन मिन दूनिही अल्लाह खां सवाइ तव्हां जंहिंखे बि सॼो था मा यमलिकून मिन कितमीर उहे खखड़ीअ जे खल जेतिरो पावर कोन था रखनि मा यमलिकून नथा को पावर रखनि मिन कितमीर माना खखड़ीअ जी खल तॾहिं त अलाह अफ़सोस थो करे त जंहिंखे खखड़ीअ जे खल जो डिसीशन पावर हींअर न आहे तव्हां उन खे सॼो ताईं मूं रब खे नथा सॼो शाह लतीफ़ चए थो ॾातार ॾुख कया पाणा मथे मङणे मूं दर छॾियो मङणा मङी कोह ॿिया तॾहिं तो पिया विचा विल्हा ॾींहड़ा तॾहिं त तूं मुसीबतनि में पियो आहीं अलाह ताला फरमाए थो उलाइक लज़ीन यदऊन यब्तगून इला रब्बिहिमुल वसीला जिन खे तव्हां सॼो था उहे ख़ुदि अलाह जा मोहताज अलाह खे पुकारनि था ऐं यर्जून रहमत अलाह जी रहमत जेका आहे सा उन्हीअ खे ॻोल्हिनि था व यख़ाफ़ून अज़ाबहू ऐं अलाह जे अज़ाब खां डिॼनि था इन अज़ाब रब्बिक कान महज़ूरा अलाह चए थो अलाह जो अज़ाब बि वाक़ई डिॼण जहिड़ो आहे या कोन्हे डिॼण जहिड़ो तंहिं ते जेको आहे शाह लतीफ़ चए थो ॾातार त तूं ॿिया मिड़ई मङणा जीअं अलाह ताला फरमायो न त जिन खे तव्हां सॼो था ख़ुदि मूंखां घुरंदा त चए थो शाह लतीफ़ ॾातार त तूं ॿिया मिड़ई मङणा मींहं मुदाए था वसणा सदा वसी तूं जे घर अची मूं त मेरे ई मान लहां जे तूं मूंसां राज़ी थिए मां आहियां मेरो पर तॾहिं बि मां माना वारो थींदुसि ऐं अॻिते जेको आहे सो जेको इंसानु आहे जेको सो अलाह ताला फरमाए थो अल्लज़ीन आमनू वलम यलबिसू ईमान बि ज़ुल्मनि जेके ईमान वारा आहिनि ऐं शिरक नथा कनि उलाइक लहमुल अमुन उन्हनि खे ई अमुन मिलंदो वहुम मुहतदून उहे हिदायत याफ़्ता आहिनि शाह लतीफ़ इन ते चए थो तूं त हुए तबीब वटि तो कीअं जी जॾो कयो चई मुस्लमान तूं अलाह वारो तो कीअं जीअं जॾो कयो आहे जो तुंहिंजो हींअर पूरी कान थी पए तूं मुसीबत में पियो आहीं टेंशन में पियो आहीं राति जो निंड कोन थी अचे तूं त अलाह वारो आहीं तूं त हुए तबीब वटि तो कीअं जी जॾो कयो सुती जा सूर जी असुल हुई उन्हनि वटि असांजे इन्हनि तकलीफ़ुनि जो त जेको सुती जेका रब वटि हुई पर तो में का घटि न त हुआ सालिक सूर जा तो पंहिंजी का ख़राबी पैदा कई न त अलाह जो दर त हर वक़्तु खुलियल आहे ऐं तुंहिंजे बीमारियुनि ऐं तुंहिंजे तकलीफ़ुनि जो दर हुन वटि खुलियल आहे हज़रत अली करम अलाह वजह फरमायो आहे अख़ूफ़ मां अख़ाफ़ अलैकुम इसनतान हाणे वलीउल्लाह जी मां तव्हांखे ॾसियां थो नसीहतूं हज़रत अली फरमायो त मूंखे तव्हांजे बारे में ॿिनि शयुनि जो ख़ौफ़ आहे इतबा हवा व तूल अमल हिकिड़ो त तव्हां अलाह जी नाफ़रमानीअ में जेके तव्हांखे मज़ा वारा शयूं थियूं उन्हनि जे पोयां था पओ वतूल अमल ऐं तव्हांजो पेट कोन थो भरिजे माना हिकिड़ो करोड़ त 5 करोड़ 10 करोड़ माना तव्हांजो माना उमेदूं खुटनि कोन थियूं चए थो त जेके इहो तव्हां पंहिंजे नफ़्स ते हलो था उहो सद अनल हक़ इहो हक़ खां रोके थो ऐं अमल तूल ऐं वधीक घुरणु ऐं पेट न भरजणु इहो आख़िरत खे विसारे छॾे थो उन खां पोइ जेको आहे सो हज़रत मालिक बिन अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला खां कोल थो करे इन कूफ़ी ज़मान कसीर फुकाओ कलील कराओ ए साहबियो असांजे दौर में क़ुर खे सम्झण वारा वधीक आहिनि ऐं रुगो किरात करण वारा घटि आहिनि सयाती ज़मान हिकिड़ो ज़मानो अहिड़ो बि ईंदो कलील फुकाओ जो क़ुर खे सम्झण वारा घटि हूंदा कसीर कराओ किरात करण वारा कारी तमामु घणा हूंदा ऐं उन खां पोइ जेको आहे सो हज़रत हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह ताला फरमाए थो इकरा नासिल क़ुरान मुनाफ़िक यकरऊ चए थो कहिड़ा अक्सरत मुनाफ़िक आहिनि जेके क़ुर खे पढ़ंदा ला यतरुक मिनहू वाओ वला अल्फन माना ज़ेर ज़बर चिटो पढ़नि था ऐं यलतफ़ो बि लिसानू कमा तल्फ़त बकरत ख़लाब ऐं तजवीद करण जे लाइ इन ज़बाननि खे फेराइनि था जीअं ॻऊं पंहिंजो हूंदी आहे इन में माना हे ऐं ला युजाव तरकू त उहे उनखे सुर सां पढ़नि था मक़सदु चवण जो मतिलबु आहे त हिन दुनिया में इंसान क़ुर खे फ़हम माना उन ते अमल जो जेको आहे सो तवजो घटि आहे
पर रुगो ख़ाली तिलावत ते ज़ोर आहे। हालांकि तिलावत ऐं सम्झणु अमल जो वसीला आहिनि। तिलावत वसीलो आहे अमल जे लाइ। हालांकि अल्हम्दुलिल्लाह तिलावत ते बि हिकु हिकु हर्फ़ ते 10 नेकियूं आहिनि, पर उहे छाजे लाइ अलाह ताला छो रखियूं त जीअं तिलावत कंदा त सम्झंदा तॾहिं त अमल कंदा, तंहिंजे करे जेको इहो ईअं थो फरमाए। ऐं हज़रत अब्दुल कादिर शाह जीलानी बि चए थो इन जे बारे में, पंहिंजे किताब में लिखे थो अल फतहुल गैब, त चए थो त जेके माण्हू जेको अलाह खे छॾे इंसाननि खां घुरे थो, पोइ चाहे जहिड़ा चाहे मुअल, त पोइ पंहिंजे माना हुन जी जाहिल आहे, हिन जो ईमान ज़ईफ़ आहे, ऐं मैरफत ऐं यकीन जी कमज़ोरी अथसि, ऐं सब्र जी कमज़ोरी अथसि। उन्हनि माण्हुनि जे लाइ हज़रत अब्दुल कादिर शाह जीलानी चए थो त माण्हू जेको आहे सो बाननि खां इंसान खां घुरनि था, ख़ुदा खे छॾे था ॾियनि। ऐं केॾो उनखे इहा ॻाल्हि बुछड़ी लॻे थी, जो फरमाए थो, अरबीअ में लिखियो अथसि, मां तर्जुमो कयो आहे त मन सल नास मा सल इल्ला अल जहली व ज़ुअफ़ ईमानी व मारिफती व यकीनी व क़िलत सबरी, यानी जेके अलाह खे छॾे अलाह सां ॿियनि दरनि तां घुरनि था, इन जो मतिलबु आहे त जाहिल आहिनि, हिन जो ज़ईफ़ ईमान आहे, मारिफत ऐं यकीन जी कमज़ोरी अथनि, ऐं सब्र जी कमी अथनि। उन खां पोइ हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी लिखे थो त मां 4000 किताब पढ़िया ऐं उन्हनि मां सिर्फ़ 4 ॻाल्हियूं पसंदि कयमि। ही वॾो अलाह जो बुज़ुर्ग गुज़रियो आहे, जंहिं अलाए केतिरियूं तफ़सीरूं ऐं केतिरा किताब अरबीअ में लिखिया आहिनि। कहिड़ियूं 4 ॻाल्हियूं? हिन सॼी लाइब्रेरी जेका हिन जी वॾी, उन मां चए थो मूंखे 4 ॻाल्हियूं पसंदि। नंबर 1 त ए मुंहिंजा नफ़्स, ख़ुदा ताला जी इबादत करी त कर, न त उनजो रिज़्क़ न खा। चए थो ए नफ़्स, तूं अलाह जी इबादत कर, निमाज़ पढ़, सदको ॾे, हज कर, ज़कात ॾे। जे नथो करी त पोइ अलाह जी ज़री बि न खा, पोइ न खीर पी, न पाणी पी, न बुख मर। ऐं ॿी पॉइंट, ए मुंहिंजा नफ़्स, जंहिंखां ख़ुदा ताला रोक कई, अलाह चए थो हीउ न कयो, उन खां पासो कर। जे नथो पासो करी तुंहिंजे मुल्क मां निकिरी वञ, निकिर अलाह जे ख़ुदा मां हलियो वञ। टियों, ए मुंहिंजा नफ़्स, जेको तोखे क़िस्मत में अलाह ताला शयूं ॾिनियूं आहिनि, उन ते सब्र कर, न त को ॿियो ख़ुदा ॻोल्ह जेको तोखे रोज़ी वधाए ॾे। चौथी, त जेकॾहिं तूं गुनाह जो ख़्याल थो करी, त अहिड़ी जाइ ॻोल्ह जिते ख़ुदा न ॾिसे, जो आहे अहिड़ी जाइ तोखे नथी लभे त गुनाह न कर। इहो आहे मखदूम हाशिम ठठीअ जो। शेख अल हिंद मौलाना महमूद हसन, जंहिंखे शेख उल हिंद चइजे थो, कारे पाणे त जॾहिं मोटी आयो त अचे हुन हिकिड़ी तक़ीर कई, जंहिंखे मौलाना मुफ्ती मोहम्मद शफ़ी पंहिंजे किताब वहदत उम्मत में नकुल कयो आहे। शेख अल हिंद फरमाए थो त मां जेल जे तन्हाइनि में इन ॻाल्हि ते गौर कयो त पूरी दुनिया में मुस्लमान छो तबाह था थियनि, ॿियनि क़ौमुनि जे मुक़ाबले में छो ज़लील था थियनि। त चई त इन जा मूंखे पहिरियों सबबु इहो अथनि, क़ुर खे छॾे ॾिनो आहे। माना क़ुर खे न को सम्झनि था, न को अवाम नास उनखे माना थो करे। ॿियो उनजो आपस में इख़्तिलाफ़, त मौलाना शफ़ी रहमतुल्लाह लिखे थो त इहो इख़्तिलाफ़ क़ुर खे न सम्झण जे करे आहे। तंहिंजे करे शेख अल हिंद चए थो, हाणे मां हिन जेल मां आयो आहियां न हींअर, चए थो हाणे मुंहिंजो ज़िंदगीअ जो हिकिड़ो मक़सदु आहे, हिकिड़ी मिशन। कहिड़ो? त बाक़ी ज़िंदगी मां क़ुर करीम खे लफ़्ज़नि ऐं माननि आम कंदुसि, माना अवाम नास, जाहिल अवाम नास में मां रुगो वञी क़ुर जी लफ़्ज़ी माना उन्हनि खे ॿुधाईंदुसि, त जीअं उन्हनि खे ख़बर पवे त इहे पोइ फ़िरका बि ख़तमु थींदा। ऐं हिन क़ुर सां मोहबत जे करे, क़ुर सां तालुक़ जे करे अलाह ताला हिननि जी इज़त ॾींदो। क़ुर रसूल फरमायो आहे त अलाह ताला हिन क़ुर जे करे क़ौमुनि खे इज़त ॾींदो आहे। यरफ़ा बिहा अक़वामुन, हिन क़ौमुनि खे इज़त ॾींदो, उहो यदह बिहिल आख़िरीन, ऐं क़ुर खे छॾण जे करे ज़लील कंदो क़ौमुनि खे, जीअं अॼुकल्ह असां आहियूं। हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह, इहो बि अलाह जो वली गुज़रियो आहे, चए थो इन हाज़ल क़ुर कद कर अबीद व सुबियान ला इल्म लहुन बि तावीली। चए थो हीउ क़ुर शरीफ़ आहे न, रुगो आलिम त कोन था पढ़नि, जिन खे तावील जो इल्मु आहे, उन्हनि खे इल्लत ख़बर आहे, उन्हनि मां फ़िक़ा था कढनि ऐं हिन मां कानून था कढनि क़ुर मां। चई न, अक्सरियत हिन खे आम माण्हू था पढ़नि, ग़ुलाम था पढ़नि, नौजवान था पढ़नि, जेके एतिरो क़ुर जे मानाउनि जी इल्लत माना हिकमतूं कहिड़ियूं आहिनि उन ते कोन था वञनि। वमा तदब्बुर आयाती इल्ला बि इतबाई, इन्हनि माण्हुनि, इन जाहिल अणपढ़ियल माण्हुनि जो क़ुर ते तदब्बुर आहे त उनजे चवण में। मिसाल तौरु मां जीअं चवंदो आहियां, हिकिड़ो क़ुर शरीफ़ में अचे थो त 3 तलाक़ूं गॾे न ॾियो,
पहिरीं 2 तलाकूं ॾियो, पोइ हिकिड़ी ॾियो, पोइ वरी जहिड़ो थिए त ॿी ॾियो, ऐं क़ुर में 3 आहे ई कोन। हाणे असांखे थो चए रब साईं त तव्हां हिकिड़ी तलाक ॾियो, इहा काफ़ी तलाक आहे। कंहिं औरत खे चई मां तोखे तलाक ॾिनी त 3 दफ़ा चवण जी ज़रूरत कान्हे, हिकु दफ़ो काफ़ी आहे। इन मां फ़ाइदो इहो तव्हांखे आहे त जे इद्दत में माई वेंदी, जे ठही था वञो त बिना निकाह जे तव्हांजी ज़ाल थी वेंदी। पर जे इद्दत गुज़री वेंदी त वरी तव्हां निकाह करे साॻे मुड़ुस सां बिना हलाले जे शादी करे सघे थी। वरी जेकॾहिं 3-4 सालनि खां पोइ जहिड़ो थिए वरी ॿी तलाक हुजे तॾहिं बि साॻी ॻाल्हि, इद्दत जे दौरान बिना निकाह जे रुजू कंदो ज़ाल थी वेंदी। पर इद्दत गुज़री वेंदी त जेकॾहिं उहा औरत राज़ी आहे त वरी हुन सां शादी करे सघे थी साॻे मुड़ुस सां बिना हलाले जे। पर जे न करे त वरी ॿिए हंधि वञी करे। त असांखे अलाह ताला हुकुम थो करे तव्हां हिकिड़ी तलाक ॾियो। हाणे हिन जा तलाक जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि मूंखे ज़रूरत कान्हे, बसि मूंखे अलाह हुकुम ॾिनो मां ईअं कंदुसि। रब साईं फरमाए सूअर जो गोश्त न खाओ, आलिम त वञी कढंदा त भई सूअर जो गोश्त छो न खाइजे, हिन में कहिड़ियूं बीमारियूं आहिनि, हिन जूं कहिड़ियूं इलतूं आहिनि, हिन में कहिड़ियूं जिन्सी ख़राबियूं आहिनि, अलाह छो थो मना करे। मूं जहिड़े जाहिल खे अलाह थो चए सूअर जो गोश्त न खा, मां चवंदुसि बाबा मूंखे इन जी तफ़सीरी ज़रूरत ई कान्हे, मूंखे अलाह थो चए न खा, माना मां न खाईंदुसि। इहा ई तो हसन बसरी चवे वमा तदब्बुर आयाती इल्ला बिइत्बाई, आम माण्हूअ जो तदब्बुर क़ुरान ते आहे, क़ुरान ते हलणु। तंहिंजे करे जेकॾहिं माना कजे हिन तदब्बर जी, जीअं क़ुरान में अचे थो अफला यतदब्बरूनल क़ुरान अम अला क़ुलूबुन अक़फ़ाला, लफ़्ज़ी माना आहे त क़ुरान खे सोचे सम्झी चवनि था पढ़नि, छा दिलनि ते ताला आहिनि। पर अॼुकल्ह जेका माना ॾिठी आहे, जेका मां उन में चवनि था त ही क़ुरान ते अमल छो नथा कनि, छा दिलनि ते ताला अथनि। हिते तदब्बर जी माना आहे अमल। हिकिड़ो माण्हू सम्झे थो, तदब्बुर करे थो, अमल नथो करे, इहो तदब्बुर बेकार, हिन जो सम्झण बि बेकार, अमल नथो त छा कंदो तदब्बुर करे। सो इहो थियो त आम माण्हूअ जो तदब्बुर आहे क़ुरान ते अमल करणो। हसन बसरी नसीहत आई आहे। उन खां पोइ जेको आहे सो शाह लतीफ़ भिटाई जेको आहे सो असांखे आख़िर में कुझु ॻाल्हियूं ॿुधाए थो। चए थो त तो जेका तौबा अल्लाह ताला फरमाए थो लैसत तौबतु लिल्लज़ीन यामलून सय्यात हत्ता इज़ा हज़र अहदहुमुल मौत क़ाली इन्नी तुब्तुल आन। जॾहिं इहा तौबा चए थो मूंखे न खपे तव्हांजी, जॾहिं मौत अचे न, सकरात वेझी अचे, पोइ चओ अलाह साईं माफ़ी ॾे, अलाह साईं माफ़ी ॾे, ज़नाउनि जी माफ़ी ॾे, ठॻियुनि जी माफ़ी ॾे, चवंदो न न न इहा तौबा मूंखे क़बूल कान्हे का। तंहिं ते शाह लतीफ़ राए थो मौत मुंदन आहे ताइब थियो तकड़ा, अजलू बि तौबा क़बल मौत वेह तू वर्म लाहे ताइब थियो तकड़ा। शाह लतीफ़ फरमाए थो। ऐं उन खां पोइ अलाह ताला फरमाए थो त अक्सरियत ते न वञो, तुते अक्सर मन फिल अर्द युज़िल्लूकन सबीला, अक्सरियत तव्हांखे गुमराह करे छॾींदी, छो त ॿुधड़ियुनि ॻाल्हियुनि ते हले थी। तंहिं ते शाह लतीफ़ चए थो अखि उल्टी धार वऊं उबतो आमसी, जे आम माण्हू हेॾे वञनि तूं हेॾे बि वह, जे लह वारो लोको है त तूं ऊचो वह ओभार, जे सॼी दुनिया जे रश हेॾे माण्हुनि जी आहे तूं सम्झ त इहा गुमराही ॾे था वञनि, तूं हेॾे वञ ऐं एॾां वञ। तंहिंजे करे जेको आहे सो शाह लतीफ़ जो आख़िरी शेर पढ़ी मां प्रोग्राम पूरो थो कयां। हीउ जेको आहे सो फेसबुक ते फलाह आख़िर जे नाले सां अपलोड थींदो आहे, सुबुह जो 7 बजे थींदो। चए थो फ़ानी न फ़ानी दुनिया दम न हिकिड़ो, लटे लोढ़ लतुनि सी जोड़ींदई जानी, कोडर ऐं कानी आहे सर सभु कई। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।